दर हक़ीक़त को हिकिड़ो ई माण्हू जेकॾहिं मदरसे में पढ़ंदो आहे त उहो मदरसे वारनि ऐं असातिज़ा ऐं जेके बि मुंतज़मीन उन्हनि जे लाइ अलाह वटि त सदके जारीअ बणिजे थो ऐं उन्हनि जे ख़िदमात ऐं उन्हनि जे जेके बि कावशूं उन्हनि जो हिकिड़ो सिलो आहे। लेकिन हर हिकु माण्हू पंहिंजे लाइ उहो अकेलो ई आहे न, जेको बि तालिब इल्म आहे उहो पंहिंजे लाइ अकेलो आहे। तंहिं करे हर हिकु माण्हू खे उन अकेले वांगुरु जेको हिकिड़ो माण्हू महिनती आहे ऐं महिनत सां पढ़े थो ऐं सुठनि दर्जनि में कामयाबु थिए थो, हर हिकु माण्हू खे इहा कोशिशि करणु घुरिजे ऐं रीस करणु घुरिजे त मां बि उन वांगुरु थियां जेको 100 दर्जा खणी या 90 दर्जा खणी ऐं जयीद जिद्दन ऐं मक़बूल मुमताज़ दर्जो हासिल थो करे। सभिनी शागिर्दनि खे हक़ीक़त में इहा कोशिशि करणु घुरिजे। अलाह तबारक व तआला तव्हां सभिनी खे असांखे अहिड़े क़िस्म जी महिनत इल्मी शरफ़ अता करे ऐं असांखे तौफ़ीक़ अदा करे त जीअं असां अॻिते जे लाइ दीन जी क़ुर जी तालीम दिलचस्पी सां पढ़ूं। जेके फज़ूलियात आहिनि उन फज़ूलियात खां पाण खे बचायूं। फज़ूलियात में अक्सर बेशितर अॼुकल्ह जेके मोबाइल वग़ैरह आहिनि इहे माण्हू जे तालीम खे इंतिहाई नुक़सानु पहुचाइनि था, उन सां गॾोगॾु अख़लाक खे बि नुक़सानु पहुचाइनि था। तंहिं करे इन खां बि तालिब इल्म खे परे रहणु ज़रूरी आहे। जीअं हालांकि अॻे त बुज़ुर्ग मशाइख़ चवंदा हुआ इहा कल मुकासिर, माना पाण खे बचाए अहिड़े माण्हू खां जेको मुकासिर हुजे, माना घणो ॻाल्हायो हुजे, जेको घणो ॻाल्हायो उन खां पाण खे बचाए। माना अहिड़े माण्हू सां वेही न जेको कचहरियूं वेही करे ॻाल्हाए वेही। हाणे त इहा हिकिड़ो ज़ालिम शइ निकिरी पई आहे, हर हिकु माण्हू सां साण आहे जेको घंटनि जा घंटा उहो माण्हू पाण खे गाफ़िल बणाए थो। उन सां गॾोगॾु उनजे दिलि में बि कसावत ऐं कारह पैदा थिए थी। जीअं त हदीस शरीफ़ में अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको बि माण्हू कंहिं बि हिकिड़ी मजलिस में वेहे थो ऐं उन मजलिस में अलाह जो ज़िक्र न आहे ऐं अहिड़ी क़िस्म जूं फज़ूलियात अजायूं सजायूं, भली उहे नाजाइज़ न बि हुजनि, जाइज़ ई ॻाल्हियूं हुजनि, पर अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी मजलिस जे करे माण्हू जे दिलि में हिकिड़ो कारो दाग़ पैदा थींदो आहे। ॿी मजलिस वेहंदो वरी ॿियो कारो दाग़ हुनखे पैदा थींदो। अहिड़ी तरह हुनजे दाग़नि जी कसरत थींदी वेंदी तव्हांजो जॾहिं उहा ख़ुदा न ख़ास्ता सॼी दिलि हुनजी टुबका थी वेंदी, पोइ हुनखे नसीहत बि असरु न कंदो। हुनखे नसीहत कबी तॾहिं बि नसीहत उहो न वठंदो बसि, ऐं सम्झंदो बि न त मां को ग़लति कमु थो कयां। तंहिं करे अहिड़े क़िस्म जी कैफ़ियत खां अॻु में ई माण्हू अलाह तबारक व तआला जी दर ते रुजू करे ऐं इस्तग़फ़ार करे ऐं अहिड़े क़िस्म जे तालिब इल्म ख़ुशूसन उमूमन सभु माण्हू ख़ुशूसन तालिब इल्म अहिड़ी क़िस्म जे हरकतुनि खां पाण खे बचाए, फज़ूलियात खां, ऐं पंहिंजे दीन खे क़ुर खे पंहिंजो मक़सदु बणाए। छो त माण्हू दीन इस्लाम पढ़े थो सिर्फ़ु अलाह जे रज़ा जे लाइ, ॿियो को मक़सदु कोन्हे। ॿियो मक़सदु माण्हू दिलि में रखे बि न, ॿिए रखण सां फ़ाइदो कोन्ह थींदो। अलाह जी रज़ा अगरि मक़सूदु हूंदी त फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। इहा अचे थो हिकिड़ो माण्हू आहे जेको क़ुर शरीफ़ पढ़े थो, उहो शाक, उहो हुनजे मथां शाक आहे, तकलीफ़ सां पढ़े थो, महिनत घणी करणी थी पएसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उनखे ॿ अजर मिलंदा। माना हिकिड़ो अजर पढ़ण जो बि मिलंदुसि, मशक़त ऐं महिनत जो बि मिलंदुसि। पर महिनत जेकॾहिं करे हिकिड़ो माण्हू कंदो ई न महिनत त हुनखे अजुर कान मिलंदो। ज़रूरु अजर जे हासिल करण जे लाइ महिनत ऐं मशक़त करणी पवंदी, उखरवी लिहाज़ सां ऐं दुनियावी लिहाज़ सां बि सुरख़ुरी आहे। उस्ताद बि ख़ुशि थींदा, हुनजा वालिदैन ख़ुशि थींदा, हुनजा दोस्त अहबाब ख़ुशि थींदा, मदरसे जी इंतिज़ामिया ख़ुशि थींदी, फलाणे तालिब अल्हम्दुलिल्लाह उहो पढ़े थो, महिनत करे थो। तंहिं करे ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजे इज़त जे लाइ ऐं पंहिंजी ख़ुशी जे लाइ माण्हू अलाह जे रज़ा जे लाइ पढ़े। जीअं अचे थो त इल्मु जेकॾहिं माण्हू हासिल थो करे त इन सां इज़त बि मिले थी। मक़सदु खणी न आहे इहो, मक़सदु त अलाह जी रज़ा आहे, पर ग़ैर मक़सदु तौरु इहा शइ माण्हू खे मिली वेंदी आहे। इहो ई आहे जे हिकिड़ो माण्हू सफ़र ते वञे थो, रस्ते में बाग़ात वग़ैरह अजीब ग़रीब मनाज़र ॾिसे थो, अजीब शयूं हिकिड़ियूं कुदरती, उहे मक़सदु त न हूंदियूं आहिनि, पर उन ॾिसण सां माण्हू खे फ़रहत, आराम, राहत, सुकून मिलंदो आहे। अहिड़ी तरह सां इज़त जेका इल्म जे करे मिले थी उहा मक़सदु त न आहे, मक़सदु त आहे अलाह जी रज़ा। फ़ाइदो दीन जे इल्म मां तॾहिं थींदो जॾहिं मक़सदु हुजे त अलाह जी रज़ा थी वञे, अलाह मूंखे राज़ी थिए, अलाह जो रसूल राज़ी थिए। इहो जेकॾहिं मक़सदु हूंदो त पोइ दीन जे इल्म में फ़ाइदो आहे, क़ुर जे इल्म में फ़ाइदो आहे। ऐं बाक़ी इज़त त उहा मिलंदी, इज़त मक़सदु न आहे, ग़ैर मक़सूद आहे, लेकिन मिलंदी ज़रूरु मिलंदी। ऐं अलाह से फरमाए थो अल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात,
जंहिंखे इल्मु हूंदो हुनखे दर्जा बि मिलंदा, अलाह वटि दर्जा बि मिलंदा ऐं दुनिया आख़िरत में इज़त बि मिलंदी। हिकु मक़सदु त सिर्फ़ु अलाह जी रज़ा आहे। अलाह साईं असांखे दुनिया आख़िरत जी इज़त नसीब करे, पंहिंजी रज़ा नसीब करे, इल्म मां अमल नसीब करे। अलाह तबारक व तआला हर क़िस्म जी ख़राफ़ात, हर क़िस्म जी हरकतुनि शरारतुनि खां बचाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बी लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलालिक, या रब्बी लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलालिक। सल्ली अला सय्यिदिना व अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। اللهم لا نسألك بسبب هذا البر والتقوى ونعوذ بك من شر ما صنعنا. واغفر عنا